नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे गोश्तपुर मां ख़बर ॾींदा हलूं। गोश्तपुर शहर गरीबाबाद पाड़े जे रवासिन जो मिसमात ज़रीना शेख ऐं मुड़ुस माशूक शेख जो पंहिंजे सहुरनि जी मुबैना ॾाॾानि ख़िलाफ़ एतिजाई मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे कंदड़ मिसमात ज़रीना शेख मीडिया अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजा ॾाॾो उर्फ गुल शेख पंहिंजे साथियुनि सां मिली करे मुंहिंजे मुड़ुस माशूक शेख जा खून जा वेरी बणिजी विया आहिनि। मूंखां मुंहिंजी न्याणी जो संग वठण लाइ ज़बरदस्ती कनि था। न ॾियण जी सूरत में मुंहिंजे ऐं मुंहिंजे मुड़ुस मथां सख़्तु तशदुद कयो आहे। वधीक मिसमात ज़रीना शेख जो चवणु हुयो त मुंहिंजो मुड़ुसु केतिरे ॾींहंनि खां बेरोज़गार वेठल आहे। जेकॾहिं मज़दूरी ते वञे थो त संदन ॿाहिरि ॾाॾो उर्फ गुल शेख इनायतुल्ला शाहिद शेख मथे सख़्तु तशदुद जो निशानो बणाइनि था, जेका असां सां सरासर नाजाइज़ी आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त मुखालिफ़नि खे बाअसर माण्हुनि जी पुठ भराई हासिल आहे, तंहिं करे हद जी पुलिस सां जो केस दाख़िल करण बदिरां तशदुद कंदड़नि सां बुट बढ़ियल आहे। वधीक मुज़ाहिरीन एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त तशदुद जो निशानो बणाईंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ करे गिनती खत्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।